अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार माया सबाबलो हेडलाइन सां बुलेटिन जा ख़ास में मीरपुर साकरो मां अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं जिते टिकटॉक ठाहिण तां झेड़ो थियो आहे। अपडेट कयूं पिया, मीरपुर साकरो में टिकटॉक ठाहिण तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। मीरपुर साकरो मां ख़बर ॾियूं पिया जिते टिकटॉक ठाहिण तां झेड़ो थियो आहे। 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मीराणी ऐं कोडर बिरादरीअ जे माण्हुनि विच में झेड़े दौरान ज़ख़्मी थियलनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। मीरपुर साकरो मां ख़बर ॾियूं पिया जिते टिकटॉक ठाहिण तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान ज़ख़्मी थियलनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। नाज़रीन, अवां खे अपडेट कयूं पिया, मीराणी ऐं कोडर बिरादरीअ जे विच में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान ज़ख़्मी थियलनि जो तादाद वधी 20 थी वियो आहे। 8 ॼणनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे जिन खे कराची रिफर कयो वियो आहे। मीरपुर साकरो में टिकटॉक ठाहिण तां झेड़ो थियो आहे। झेड़े में 5 ॼणा ज़ख़्मी थिया जिन जी तादाद वधी करे 20 थी वई आहे। ज़ख़्मियुनि मां 8 ॼणनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे जिन खे कराची रिफर कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया, मीरपुर साकरो में टिकटॉक ठाहिण तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान ज़ख़्मी थियलनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, झेड़े बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा छत्तीस जिले के मीरपुर साकरो शहर में ये अफसोसनाक सूरत पैदा थी है जैमें टिकटॉक ठाहिण वारे मामले तां नौजवाननि विच में पैदा थियल झेड़ो जेको आहे हिकु वॾे झेड़े में तब्दील थी वियो आहे। थोड़ी देर अॻु ताईं कलाक ताईं मीरपुर साकरो जेको आहे जंग जो मैदान बणियल रहियो। जंहिं कोडर ऐं मीराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मीरपुर साकरो शहर में झेड़ो शुरू थियो। झेड़े जो कारण नौजवाननि पारां टिकटॉक ठाहे हिक ॿिए जी तज़लील करणु ॿुधायो वञे थो। जंहिं तां मसइल नौजवाननि हिक ॿिए ते हमलो करे ॾिनो। उन्हनि जा वार ऐं ॻोठाणा जेके आहिनि उहे बि उन झेड़े में शामिल थी विया ऐं झेड़े जे नतीजे में हिन वक़्त ताईं जेके ज़ख़्मियुनि जो अंग आहे उहो वधी 20 थी वियो आहे। जिन मां 8 ॼणनि जी हालत गणती जोगी हुजण जे करे उनखे कराची लियो वियो आहे। ॿियनि ज़ख़्मियुनि खे घारो ऐं मीरपुर साकरो जी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में रशीद कोडण, अब्दुल खालिक कोडण, अमीर कोडण, अल्ताफ, वाहिद, अमजद, अब्दुल करीम, गुलाम रसूल, हनीफ कोडण शामिल आहिनि। जॾहिं ॿिए तुर जे ज़ख़्मियुनि में अला बख़्श मीरानी, अंगारियो, बरकत, नदीम, साले, सिकंदर, हाकुम, नूर अली मीरानी ॿिया शामिल आहिनि। इलाइक़े वासी ॿुधाइनि था त 1 कलाक ताईं झेड़ो मीरपुर साकरो शहर में जारी रहियो ऐं हिक ॿिए जे लठनि जो आज़ादाना इस्तेमालु थींदो रहियो। पर पुलिस जेका आहे मीरपुर साकरो जेका शहर में ई थाणो आहे, पुलिस तमाशाई बणियल रही। पुलिस जा कुझु एहलकार बि उते पहुता पर उहे तमाशाई बणियल रहिया जंहिं करे झेड़ो जेको आहे सॼे शहर में अफरा तफरी वारी सूरत पैदा करे छॾी। जहिड़े जे नतीजे में सॼो शहर मैदान जंग बणियल रहियो। लठनि डंडनि सां हिन वक़्त में शहर जे मुख़्तलिफ़ गलियुनि ऐं घटनि में धुरियुनि जा माण्हू घुमी रहिया आहिनि, फिरी रहिया आहिनि। पर ज़ख़्मियुनि खे अस्पताल ताईं जेके रेस्क्यू टीमनि पहुचायो, इमदादी टीमनि पहुचायो, उते पुलिस जो को बि किरदारु हिन वक़्त ताईं साम्हूं न आयो आहे ऐं झेड़ो ॿीहर वधण जो ॿीहर झेड़ो थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। पर पुलिस तरफ़ां न का गिरफ़्तारी अमल में आंदी वई आहे, न को झेड़े खे रोकण लाइ के क़दम कया विया आहिनि। अफ़सोसनाक सूरत साम्हूं आई आहे जो टिकटॉक जे मामले सां पैदा थियल झेड़े जेको आहे 20 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जो कारण बणियो आहे ऐं ज़ख़्मियुनि जो अंग वधी सघे थो। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। PM ख़बर नाज़रीन, अवां खे मौजूदु थोरो मां ॾींदासीं।